जंग फतह थी एक औरत कैदारी बलजी आई अल्लाह अल्लाह साहबियों ने कहता कणियों ताणन हुआ माई दी जवे ओ मुझा सो मुझे साईं जा साहबियो मुके हथ करियो नानो माता जे रसूल मोहम्मद करीम जी भेण आया अल्लाह अल्लाह एक के दी जवे हथ करियो नानो मां तवा जे मोहम्मद रसूलुल्लाह जी भेण एक सहाबी वयो के या रसूल अल्लाह एक औरत आई कह ध्यानी उनके असा हथ करियो हयून उवा चवे थी मुके हथ करियो नानो माता जे रसूल मोहम्मद करीम जी भेण आया साहबी तो सही रसूल के भेण कोने सको भाव भी कोन नबी से उठया काते या ऐसामो सैन फरमायो अदी किए थी चे तमाम मोहम्मद जी भेण जे सही ता नथा सुजानो माके मुजी उम्र वडी आ तहां जी नंढी आ माता जी भेण सही हां फरमाई केरा जे सही मुल्क में डुकर पयो हो न वो मायूं दायूं आयूं बार खण वो कहीं भी औरत जी पुखे में तू ना आए अम्मा जे पुखे में आए अम्मा तोके खणी आई सोना जे सही मुल्क में डुकर पयो हो वो मायूं आयूं वो अम्मा जे पुखे में तू आए वो साईं एकड़े दफे मुंहिंजी अम्मा मांखे चयो मां बकरियूं चारण लाइ निकतम चयो मां समादे अरबीअ के मां खयूं वञा ठीक है ख्याल कजांइसि मुझा साईं मां तव्हां के कयूं कुले ते हदीस पाक में आयो चवेस दी मुझा साईं तव्हां मांखे कुले में चक भी आयो हो साईं मां वयम जाते बकरियूं चारींदी हुई में हूअं त बकरियूं अॻियां हलंदियूं हुयूं उन ॾींहुं अॻियां न पियूं हलनि पोयां पियूं हलनि मुंहिंजा साईं जाते बकरियूं चारींदी हुई में बकरियूं हेॾे होॾे चढ़ वेंदियूं ॾाढो तंग कंदियूं हुयूं उन ॾींहुं का बि बकरी काॾे न वई मुंहिंजा साईं अव्हां खे मां हीअं वेठी बि ज़ियारत कयां बोध में विहारे करे बकरियूं भी न पियूं चरनि उहे भी तो मोहम्मद करीम जे चेहरे के ॾिसनि पयूं अल्लाह अल्लाह हुज़ूर खे दी चवे मुंहिंजा साईं मां तव्हां खे लोली पी ॾियां हुज़ूर फरमायो अहिड़ी भी लोली ॾे अल्लाह अल्लाह माई दी चवे ओ मुंहिंजा साईं मां पई चवां अल्लाहुम्मा अबकिलना मोहम्मद या रब्बना अबकिलना मोहम्मद अल्लाह इन मुझे मोहम्मद जे जिक्र के बुलंद कजाए शान के बुलंद कजाए ओ मुझा साईं मुझो नालो शेमा तई मां हलीमा जी धी आया हुज़ूर साहबियो हथ करी छोड़ो वाकई मां मोहम्मद जी भेण इन घर जा मोहम्मद तोरा मां ता का पुछा तो सच्ची भेण भी नहीं सच्ची भेण भी ओ नबी से फरमायो हथ करी छोड़ो ऐं जेके उन जा कैदी जंगी बदजी आया न चेदी से न सभिनी खे छॾ नबी से फरमायो छॾियो घणा हा 300 ॼणा किताबनि में अचे थो अल्लाह अकबर तव्हांखे इहा ख़बर आहे जॾहिं उहा माई वञे पई न त उन्हनि खे छा पई चवे ॾिठव इहो त मुंहिंजो भाउ जंहिंजो नालो मोहम्मद इहो मुंहिंजो भाउ इहो तो मुझो भाउ मोहम्मद जे मुखे त छॾियो पर मुझे करे तहां के भी उन सभिनी चयो त शेमा हेॾे काॾे था हलऊं हल न उन मोहम्मद जो कलमो पढ़ी बुरुद था देनि भेण सकी नहीं नबी फरमायो खबरदार ये मुंहिंजी सकी भेण न आहे तुंहिंजी जेका सकी भेण जो ख्याल कर असां खां पुछां थो अॼु माण्हू भेण सां रिश्ता कनि था भेण जूं धीअर नथियूं वणनि भेण जा पुट नथा वणनि ओ ग़रीब तूं आसूदो नथा वणनि भाउ जा पुट नथा वणनि भाउ तोखे नथो वणे अबोली को हिते कढी ॾेई हुआ तूं हेॾे कार जो कढे